गांधी संस्कृति कार्यक्रम में अवां सभी जो स्वागत है। सादो जीवन उच्च विचार अहिंसा परमो धर्म ही संदेश ॾियण वारे असांजे महान राष्ट्रपिता महात्मा गांधी सच के रस्ते ते हली करे पंहिंजे देश के आज़ादी के मुकाम ताईं पहुंचायो ऐं पंहिंजे लक्ष्य के हासिल कयो। अमन आज़ादी ऐं इंसानियत जी रोशनी ॾेखारी। जी हाँ साथियों, अॼु जंहिं विषय ते असां चर्चा करे रहिया आहियूं उहो विषय आहे आज़ादी, अमन ऐं इंसानियत जी रोशनी महात्मा गांधी। इन विषय ते चर्चा करण लाइ अॼु असांजे स्टूडियो में अची रहिया आहिनि असांजा महिमान वरिष्ठ साहित्यकार, लेखक ऐं रंगकर्मी श्री सुरेश हिंदुस्तानी जी। श्री सुरेश हिंदुस्तानी जी, तव्हांजो असांजे स्टूडियो में स्वागत आहे। महिरबानी प्रिया जी। मां तमामु वधीक थोराइतो आहियां तव्हांजो जयपुर दूरदर्शन जो कि हिकु अहिड़ी शख़्सियत जे मथां अॼु असांखे ॻाल्हि ॿोल जो मौक़ो मिली रहियो आहे जेकी न केवल हिंदुस्तान में बल्कि सॼे विश्व में पंहिंजी हिकु अलॻि शांतीअ जी जॻाए करे सॼी दुनिया खे अॼु आज़ादी जे एतिरनि सालनि खां पोइ बि रोशन करे रही आहे। मां थोराइतो आहियां तव्हां हिन मौक़े ते मूंखे यादि कयो। सही ॻाल्हि आहे। असांखे बापू आज़ादी ॾियारी ऐं सभिनि खां पहिरीं त मां तव्हां खां इहो ई ॼाणणु चाहींदसि कि बापू असांखे आज़ादीअ जी रोशनी कीअं ॾिनी। ॾिसो प्रिया जी, जॾहिं असां महात्मा गांधी जी जे जीवन ते पूरो हुननि जो जॾहिं असां हिकु नज़र विझूं था त हू अहिड़ी शख़्सियत हुई जे पहिरीं दफ़ा ही दुनिया के हिंदुस्तान जी आम जनता के, गरीब के, पैसे वारनि के, राजनेताउनि खे इहो एहसास करायो कि असां हिकु अहिड़े दौर में हली रहिया आहियूं जंहिंमें असांखे गुलाम ठाहिण जी हिकु साज़िश थी रही आहे। दक्षिण अफ्रीका जो किस्सो सभिनि खे ख़बर आहे। हुन मूवमेंट खां पोइ महात्मा गांधी जी जेको संकल्प खयो कि असां पंहिंजे मुल्क खे, पंहिंजे देश खे, पंहिंजे हिंदुस्तान खे आज़ाद कराईंदासीं ऐं हुन आज़ादी जी अलॻि जॻाइण जे लाइ हुननि पंहिंजो सभु कुझु न्योछावर करे सघियो। हिकु अहिड़े उहिदे ते बैरिस्टर हुया, तंहिंखां पोइ हुननि सॼो जेको आहे पंहिंजो कमु काज छॾे करे हुननि पंहिंजे जीवन जो हिकु ई उद्देश्य ठाहियो कि असांखे हिंदुस्तान खे आज़ाद कराइणो आहे। हाणे सवाल इहो आहे कि आज़ादी कंहिं रूप में, कंहिं क़िस्म में। महात्मा गांधी लगातार इहा कोशिश कई कि असां जेके हुननि खे ख़बर हुई कि जेके असांजा जेका मज़लूम हिंदुस्तान में ओॾी महिल एतिरी बुराइयूं हुयूं, जातिवाद हुयो, कुप्रथाऊं हुयूं, महिलाउनि जी स्थिति ॾाढी सुठी कोन हुई, त हुननि आज़ादी जे लाइ सभिनि खां पहिरें अहिड़े ई जेके समाज जा तबिका हुया उन्हनि जी चूंड कई ऐं हुननि खे पाण सां गॾु हली करे अहिड़ी मुहिम हलाई कि मां सम्झां थो अॼु सॼो विश्व जेको आहे हुनजी हिकु मिसाल रखे थो। सही ॻाल्हि। इन तरीक़े सां असांखे बापू आज़ादीअ जी रोशनी ॾिनी। हाणे अॻियां हलंदासीं कि असांखे बापू अमन जी बि रोशनी ॾिनी आहे, अमन जी, शांति सां, प्रेम भाईचारे सां रहण जी रोशनी ॾिनी आहे, त उहा कंहिं नमूने ॾिनी। ॾिसो, गांधी जी जा एतिरा किस्सा हिन में असांजे साम्हूं जुदा जुदा रूप में ईंदा रहंदा आहिनि कि हुननि चयो कि असांखे अहिड़ी हुकूमत सां विढ़णो आहे जंहिं वटि फ़ौज आहे, असलो आहे, हथियार आहिनि, बारूद आहिनि ऐं असां हुननि सां हिन रूप में मुक़ाबिलो असांखे न करिणो आहे। असांखे मुक़ाबिलो कंहिं रूप में करिणो आहे? असां अहिंसा, हुननि जो जेको ब्रह्मास्त्र हुयो जेके चईंदा अहिंसा, हुन अहिंसा खे अहिड़े रूप में अंगीकार करे हिंदुस्तान जी अवाम जे जन जन तक पहुचायो। हुननि जो हिकु किस्सो ऐं हिकु जेको चवंदा आहिनि वीचार ॾाढो मशहूरु आहे कि तव्हांजे कोई हिकु ॻाल्हि ते बि थप्पड़ हणे त तव्हां ॿियो ॻाल्हि बि अॻिते करे सघो। त अहिंसा जो एतिरो ख़ूबसूरत वीचार मां सम्झां थो विश्व में अहिड़ो उदाहरण किथे बि कोन थो मिले। अॼु असां ॾिसूं था कि सॼी दुनिया जी जेका हालत आहे कि असां अॼु बि गांधी जे वीचारनि खे इन करे अंगीकार करणु था चाहियूं कि असां हिकु अहिड़े दौर में जी रहिया आहियूं जिते अहिंसा जो ॾाढो वॾो महत्व थी वियो आहे। गांधी जी
जॾहिं बि हिंसा का घटनाऊं हिंदुस्तान में थींदियूं, चाहे हू अंग्रेज़नि खां जे ख़िलाफ़ हुयूं, चाहे हू पंहिंजे सामाजिक भेद में हुयूं, उन्हनि सभिनी जे ख़िलाफ़ हूंदा हुआ। हू चईंदा कि अहिंसा असांजो अस्त्र आहे, असां अहिंसा जे ज़रिए ई असांखे मार कट, खून ख़राबो, हिंसा न खपे। असां अहिंसा जे ज़रिए ई हिंदुस्तान में अंग्रेज़नि खे बेदख़ल कंदासीं ऐं हुननि तमामु सुठे रूप में हिन में कामयाबी हासिल कई। त अमन जी रोशनी बापू असांखे इन तरीक़े सां ॾिनी। इहा ॻाल्हि असांखे बि यादि आहे कि बापू चवंदा हुआ कि तव्हांखे केरु हिकु गिल ते थप्पड़ हणे त तव्हां ॿियो गिल बि अॻियां करे छॾियो त हू पाण ई मतिलबु उहो पसीजजी वेंदो कि हीउ त ॾाढो सुठो माण्हू आहे ऐं हुनखे मां हिकु हई त हीउ ॿियो बि थो अॻियां करे त उते ई सभु शांती थी वेंदी। त इहो ई त संदेश असांखे बापू मां हिकु ॻाल्हि बि हिते चवणु चाहींदमि कि जॾहिं हिंदुस्तान जी आज़ादी जो एॾो लंबो आंदोलन हली रहियो हुयो त हुते नरम दल वारा बि हुया, गरम दल वारा बि हुया। सभिनि जो उद्देश्य त हिकु ई हुयो कि हिंदुस्तान खे आज़ादु कराइणो। पर तॾहिं बि गांधी जी साध्य साधन जी पवित्रता ते ॾाढो ज़ोर ॾींदा। हू चवंदा कि असांजो उद्देश्य त पवित्र आहे, पर उद्देश्य खे जेके हासिल करण जा असांजा तरीक़ा आहिनि उहे बि पवित्र हुजणा खपनि। घणेई एतिरा असांजे साम्हूं उदाहरण अचनि था कि जेके क्रांतिकारी हुया, जेके गरम दल जा हुया, हू महात्मा गांधी सां सहमत कोन हूंदा, पर तॾहिं बि महात्मा गांधी सां गॾु इन करे बीठा हूंदा कि हू उन्हनि जे वीचारनि खे हृदय सां स्वीकार कंदा हुया। असां हिन संदर्भ में हिंदुस्तान जे जेको सभिनि खां नंढे क्रांतिकारी शहीद हेमू कालाणी जी ॻाल्हि था कयूं, हुननि जे रूप में हिंदुस्तान जी आज़ादी कराइण जो जेको रस्तो हुननि चूंडियो, गांधी जी हुननि खे बि हुननि जहिड़ा तमामु जेके साथी हुया हिंदुस्तान जी आज़ादी जे आंदोलन जा जेका बानीगर हुया, हुननि सभिनि खे इहे ई चवंदा कि तव्हांजो उद्देश्य त पवित्र आहे, पर असांखे हिन रस्ते ते कोन हलणो आहे। असांखे रस्ते ते हलणो आहे अहिंसा जी। अहिंसा जे रस्ते ते हलणो आहे, गॾोगॾु उहो सच जे रस्ते ते बि हलंदा हुआ। त अहिंसा ऐं सच जा उहे पुजारी हुआ ऐं इन सां असांजो सिंधी समाज जो कीअं जुड़ाव थी वियो आहे? ॾिसो, मां सम्झां थो इहे न सम्झूं असां कि असां हिकु सिंधी प्रोग्राम में वेठा आहियूं त असां इन करे इहे ॻाल्हि करे रहिया आहियूं, पर सचमुच में इहा हक़ीक़त आहे कि विश्व जी जेतिरी बि जातियूं आहिनि, अहिंसा जो जेको सभिनि खां सुठो रूप स्वीकार कयो आहे महात्मा गांधी जो जेको वीचार हुयो, त उहो असांजे सिंधी समाज स्वीकार कयो आहे। आंकड़ा ॿुधाईंदा आहिनि कि अपराध, ठगी ऐं सामाजिक विद्वेष में सिंधी समाज जी जेका भूमिका आहे उहो शून्य आहे। हू शांति प्रिय समाज आहे, हू कारोबारी समाज ज़रूर आहे, पर हुन कारोबार में हुन ईमानदारी जा एतिरा उच्च मानक स्थापित कया आहिनि कि लॻे थो कि असां शायदि गांधी जी जा ई वंशज आहियूं। छोकी असां हुननि जे वीचारनि खे एतिरो स्वीकार कयो। हिकु कॉमन सिंधी जेको हूंदो आहे उहो तमामु शांति प्रिय हूंदो आहे। हुनखे लड़ाई झगड़ो फसाद हिननि सभ सां को वाबस्ता हू कोन हुया। ऐं आज़ादी जे आंदोलन में बि जेके बि सिंधी बानीगर हुया हू महात्मा गांधी सां एतिरा हुननि सां प्रभावित हुया कि हुननि जे वीचारनि खे एतिरो अॻिते वधायो कि आज़ादी जी एतिरनि सालनि खां पोइ बि असांजो सिंधी समाज हुन ई रस्ते ते हली रहियो आहे। अहिंसा खे सभिनि खां वधीक मञण वारो असांजो सिंधी समाज आहे। सची ॻाल्हि आहे कि अहिंसा खे वधीक में वधीक मारण वारो असांजो सिंधी समाज आहे ऐं असांखे बि पंहिंजे सिंधी समाज ते गर्व आहे कि असां सिंधी समाज जा ॿार आहियूं ऐं हिन प्रोग्राम खे अॼु करे रहिया आहियूं। जेके गांधी जी जा वीचार आहिनि उन्हनि में हिकिड़ो वीचार उहो बि ईंदो आहे कि आत्मनिर्भरता जो वीचार, त आत्मनिर्भर भारत ऐं आत्मनिर्भर असांजो सिंधी समाज, इन्हनि ॿिन्हिनि जो छा जुड़ाव आहे? ॾिसो, आत्मनिर्भर जो मतिलबु इहो ई आहे कि असां कंहिं ते निर्भर न आहियूं। जॾहिं विरहाङे खां पोइ असांजो समाज लॾे आयो, पंहिंजे ज़मीननि खे, पंहिंजी जाइदादनि खे, पंहिंजे मकान खे लॾे आयो, त हुन अची करे कंहिं सां कुझु बि कोन घुरे। आत्मनिर्भर जो एतिरो सुठो, तमामु सुठो उदाहरण शायदि दुनिया जे इतिहास में घटि मिलंदो, जिते असांजा जेके हुते एॾा पैसे वारा माण्हू हुया हू जॾहिं हिंदुस्तान में विरहाङे खां पोइ लॾे आया, उन्हनि बस स्टैंड ते, रेलवे स्टेशन ते, बाज़ार ते नंढी नंढी गोलियूं विकिणियूं। मां हिते तमामु असांजे समाज जे बुज़ुर्गनि खे सुञाणा, जॾहिं हुननि सां ॻाल्हि थींदी आहे त हू चवंदा आहिनि कि असां हिकु ई ॻाल्हि असांखे महसूसु थींदी आहे, असां हुनखे स्वीकार कयो ऐं अमल में आणोसीं कि असांखे कंहिंखां कुझु घुरनो न आहे।
असां पंहिंजे पेरनि ते बीहूं, असां पंहिंजो कमु पाण करूं। तव्हां ॾिसंदव कि दुकान ते बि अगरि असांजा समाज जा माण्हू वेठा हूंदा आहिनि त उहे वारी बि कढे वठंदा आहिनि, सामान बि सेट करे वठंदा आहिनि, घर जो कमु बि करे वठंदा आहिनि। आत्मनिर्भरता जी शुरूआत असांजे घर मां ई थींदी आहे ऐं सिंधी समाज हिनखे एतिरे ख़ूबसूरत तरीक़े सां स्वीकार कयो आहे, अंगीकार कयो आहे ऐं साबित करे ॾेखारियो आहे। अगरि असां आज़ादी जे एतिरनि सालनि जो जेको असां इतिहास ॾिसूं त असांखे ख़बर पवंदी कि असांजे समाज महात्मा गांधी जे आत्मनिर्भर समाज जे वीचार खे पूरी तरह अंगीकार कयो। ॿी हिकु ॻाल्हि मां हिते चवणु चाहींदुमि कि महात्मा गांधी ओॾी महिल चवंदा कि असांखे आत्मनिर्भर जो वीचार इन करे बि स्वीकार करणो खपे किथे हीअं न थिए कि असां गांव जे भोले भाले किसान खे, गांव जे भोले भाले माण्हू खे शहर में मज़दूर ठाहे सघूं। असांजो समाज हिन दिशा में अॼु कमु करे रहियो आहे कि असांखे मज़दूर न ठहिणो आहे, असांखे आत्मनिर्भर करे पंहिंजे परिवार खे, पंहिंजे राज्य खे, पंहिंजे समाज खे ऐं पंहिंजे देश खे अॻिते वधाइणो आहे। ऐं अॼु अगरि असां सॼे हिंदुस्तान जी तरक़ी में पंहिंजे समाज जो योगदान खे असां रेखांकित करूं त असां ॾिसंदासीं कि असांजो समाज सभिनि खां वधीक कमु करण में होशियार ऐं आत्मनिर्भरता जे क्षेत्र में कीर्तिमान रचण जे लाइ तयार आहे। सुठे नमूने तव्हां असांखे ॿुधायो कि असांजो सिंधी समाज आत्मनिर्भर आहे ऐं गांधी जी जे इन वीचार ते हली रहियो आहे। हाणे ॻाल्हि अचे थी कि गांधी जी जा जेके बि सिद्धांत हुआ उन्हनि में छुआछूत ऐं भेदभाव जो सिद्धांत बि हिकिड़ो ईंदो आहे। गांधी जी त इहो ई संदेश ॾिनो कि प्रेम ऐं भाईचारे सां सभिनि खे गॾु मिली करे हलणो खपे। त ही सिद्धांत गांधी जी जो कहिड़ो हो? ॾिसो, मां तव्हांखे जीअं शुरूआत में चयो कि जे वक़्तु हिंदुस्तान जी आज़ादी जो जे आंदोलन जो जेको मूवमेंट ॾाढो लार्ज स्केल ते महात्मा गांधी जी अॻुवाई में असां शुरू कयोसीं, हिंदुस्तानियुनि शुरू कयो, ओॾी महिल हिंदुस्तान में तमामु मुश्किल हालात हुया। जाति प्रथा, छुआछूत, महिलाउनि जी बेअदबी, ही तमामु वधीक रूप में हुया। तॾहिं गांधी जी चवंदा कि हुननि खे असां हुननि जी जाति सां न पुकारियूं, हुननि खे असां हरिजन कयूं, हू ईश्वर जी संतान आहिनि। जीअं असां ईश्वर जी संतान आहियूं, उहे बि ईश्वर जी संतान आहिनि। त हुननि हिन जातिवाद ऐं छुआछूत खे मिटाइण जे लाइ एतिरो तमामु वॾो मूवमेंट हलायो। हिकु किसो ॿुधी किथे पढ़ियल यादि पियो अचे कि जॾहिं गांधी जी हिकु मौक़े ते आमरण अनशन ते वेठा त हिकु हरिजन अची करे हुननि खे चए थो कि भई मां जेके हिन फसाद में शामिल हुया, छुआछूत जे जेका फसाद ओॾी महिल हली रहिया हुननि में जेके शामिल हुया, हुन अची करे चए थो कि महात्मा महिरबानी करे तूं पंहिंजो आमरण अनशन समाप्त कर। मां ही जेके फसाद जेके मुंहिंजे मथे आया आहिनि, जेके मुंहिंजे सर ते आया आहिनि, जेके मुंहिंजे समाज जे सर ते आया आहिनि, मां हू सभु छॾण जे लाइ तयारु आहियां, पर तव्हांजी हत्या जो इल्ज़ाम मां पंहिंजे सर कोन थो खणी सघां। एतिरो असर महात्मा गांधी जी ॻाल्हियुनि जो हुयो कि ॾिसो तव्हां जेके वॾा जेके असां चवंदा आहियूं कि उच्च जाति जा जेके माण्हू आहिनि, हुननि बि हुन वीचार खे स्वीकार करे जेके असांजा घटि ग़रीब ॿिनि जातियुनि जा माण्हू आहिनि हुननि खे पाण सां गॾु खणियो। महात्मा गांधी हुननि खे पाण सां गॾु खणी हलंदा ताकि हिकु संदेश वञे हिंदुस्तान जी अवाम वटि, हिकु आम जनता वटि कि असां जेके ही आज़ादी जो जेको आंदोलन असां खणी रहिया आहियूं, हिन में सभु शामिल आहिनि, हिन में को जातिवाद कोन्हे। ऐं हाणे असां अगरि इहा सोचूं कि सिंधी समाज त जॾहिं शुरूआत में असां हुयासीं, असां पंहिंजे बुज़ुर्गनि खां ॿुधंदासीं कि असां वटि बि 4, 5, 6, 7, 8 जातियूं हूंदियूं, चवंदा ही लाॾाणी आहिनि, ही ॻोठाणी आहिनि, ही हू आहिनि। पर असां धीरे धीरे गांधी जी जे वीचारनि तो चाहे असां ही सोचूं कि असां वटि प्रत्यक्ष वीचार असर न आयो आहे, पर असां जॾहिं हुननि खे पढ़ियोसीं, हुननि सां गॾु असांजे जेके बुज़ुर्ग हुआ हुननि मूवमेंट में हिसो वठो त हुननि हुन खे स्वीकार कयो। ऐं अॼु असां पंहिंजे समाज खे ॾिसूं था त असांजे समाज में जाति प्रथा जो बिल्कुलु ख़ात्मो थी वियो अथव। मां नथो सम्झां कि गुज़िरियल 20-25 सालनि में को बि ॿ सिंधी भाउर गॾिया हूंदा त पंहिंजे पाण में कंहिं खां जाति पुछी हूंदी। ही तमामु वॾी उपलब्धि आहे असांजे समाज जे लाइ कि असां महात्मा गांधी जे हिन वीचार खे तमामु सुठे रूप में स्वीकार कयोसीं। गांधी जी हिन वीचार खे असां तमामु सुठे नमूने स्वीकार कयोसीं। गांधी जी जो हिकिड़ो इहो बि वीचार हूंदो हो कि हू चवंदा हुआ कि आज़ादी जो मतिलबु ही त कान्हे कि ग़लती करण जी बि आज़ादी न हुजे। त ही कहिड़ो वीचार हो?
ॾिसो असां जॾहिं किसा जेको तव्हां संदर्भ ॿुधायो पिया, हा जॾहिं हिंदुस्तान आज़ाद थियो त असां वटि शिक्षा जी ॾाढी कमी हुई। त घणा ई माण्हू जॾहिं ट्रेन में चढ़ी वेंदा, बस में चढ़ी वेंदा, चवंदा हाणे असांखे टिकट वठण जी ज़रूरत कोन्हे, असां आज़ाद आहियूं। त ओॾी महिल जॾहिं ही ॻाल्हियूं साम्हूं ईंदियूं त महात्मा गांधी जी चवंदा कि हिननि खे ख़बर कोन्हे कि जेके बि करे रहिया आहिनि ग़लती सां करे रहिया आहिनि। तॾहिं त हुननि जो जेको ॾाढो उच्च वीचार हुयो कि असां अपराध सां घृणा करूं, अपराधी सां न। अपराधी जेको आहे, ग़लती करण वारो जेको आहे, हू छा आहे कि हालात जो मारियल आहे, हुनजी स्थितियूं अहिड़ियूं आहिनि कि हू ग़लती थो करे। त असां हुन सां न नफ़रत करूं, हुनखे सज़ा न ॾियूं, असां सज़ा ॾियूं हुन हालात खे जिन जे वजह सां हू अपराधी ठहे थो, ग़लती करे थो। तॾहिं त तव्हां ॾिसो महात्मा गांधी समाज सुधार जे नाले ते एतिरा वॾा कम कया कि हू चवंदा ही हालात मटे सघो, जे हालात में के माण्हू खे ही ग़लतियूं कनि, ही अपराध करण जे लाइ मजबूर थियणो थो पए। ऐं पंहिंजो सॼो जीवन हुननि हिन कम में लॻायो। जेके हुन मूवमेंट में नंढा नंढा शातिर अपराधी हुया, असां जिन खे चवंदा आहियूं जेके नंढा चोर हुया, हू सभु पंहिंजा सभु कम छॾे करे महात्मा गांधी जी आवन ते हुन आज़ादी जे आंदोलन में जुड़ी विया। छोकी गांधी जी जो इहो वीचार सच जे तमामु क़रीब आहे कि हालात ज़िम्मेदार हूंदा आहिनि, माण्हू ज़िम्मेदार न हूंदो आहे। अपराधी ज़िम्मेदार न हूंदो आहे, अपराध ज़िम्मेदार हूंदो आहे। समाज जा हालात ज़िम्मेदार हूंदा आहिनि, समाज में रहण वारा माण्हू ज़िम्मेदार न हूंदा आहिनि। इन करे हुननि हालात खे मटूं ऐं अपराध खे ख़तमु करण जी कोशिशि करूं। सची ॻाल्हि आहे कि हालात ई ज़िम्मेदार हूंदा आहिनि, तॾहिं त कंहिंखे मजबूरी सां असांखे उहो अपराध करणो पवंदो आहे। हाणे असांखे इहो बि ॿुधायो कि आज़ादीअ जे आंदोलन में सिंधी समाज जी कहिड़ी भागीदारी रही गांधी जी जे आह्वान ते? ॾिसो, गांधी जी जे आह्वान ते सिंधी समाज, जेके असां चवंदा ओॾी महिल बि चवंदा कि कामगार समाज आहे, व्यापारी समाज आहे, पंहिंजो कमु नंढो कोन छॾे सघंदा आहिनि। पर गांधी जी जे हिन आह्वान ते सैकड़ो, हिकु ॿ टे न सैकड़ो असांजी माताऊं, भेनरूं ऐं ॾाढा नामी गिरामी नाला, जीअं मां तव्हांखे हेमू कालाणी सां जो ज़िक्र कयो, हुननि सां गॾु ॿिया हिकु 30 टोलियूं जेके सभु सिंधी हुया। ऐं हुननि जो गांधी जी जे साधन जे मतभेद भलाई हुजे, पर उन्हनि जो उद्देश्य हिकु हुयो। हू सभु पंहिंजा सभु कम धंधा छॾे करे, मायूं पंहिंजे घरनि जा कम छॾे करे गांधी जी जे आंदोलन में साण हलंदियूं। ऐं कवि हुया एतिरा, दुखायल साहब, जेतिरा तमामु वॾा वॾा बानीगर हुया, जिन असांखे एतिरो हौसलो ॾिनो ऐं कि गांधी जी जे मूवमेंट सां गॾोगॾु हू साण हलंदा, सॼो पंहिंजो पैसो छॾे करे, सॼो पंहिंजो धन दौलत छॾे करे, पंहिंजो घर बार छॾे करे गांधी जी जे आंदोलन में हू साण हूंदा। असां स्पष्ट ॾिसूं था कि सिंधी समाज गांधी जी जे हिन आंदोलन में हुन सां गॾु हमेशह साण रहियो ऐं लॻे थो अॼु ताईं साण आहे, छोकी के न के रूप में असां हुननि वीचारनि खे अॻिते वधाए रहिया आहियूं। सिंधी समाज आज़ादी आंदोलन में तमामु सुठे नमूने भागीदारी ॾिनी। तव्हां ॻाल्हि कई कि ज़ालू हुजनि, मर्द हुजनि या असांजी युवा नौजवान हुजनि, सभिनी सहयोग ॾिनो आज़ादी आंदोलन में। हाणे असांखे इहो बि ॿुधायो कि जीअं गांधी जी इहो बि चवंदा आहिनि कि असांजी सिहत ई असांजी असुल संपत्ति आहे। असां सम्झंदा आहियूं कि सोन हुजे, असांजी प्रॉपर्टी हुजे, पर गांधी जी जो इहो वीचार हूंदो कि सिहत असुल संपत्ति आहे। त उहो कहिड़ो वीचार? ॾिसो, ही त हिकु कॉमन ट्रूथ आहे कि हेल्थ इज़ वेल्थ। हाणे हुनखे कीअं हासिल कजे, ही गांधी जी असांखे ॿुधाईंदा। चवंदा उपवास करो, शरीर खे, दिमाग़ खे आराम ॾियो त असां पंहिंजे पेट खे बि आराम ॾियूं। हुननि जो इहो जेको वीचार हुयो कि अगरि असां स्वस्थ रहंदासीं, कि हिकु स्वस्थ शरीर में ही हिकु स्वस्थ मस्तिष्क जो वास हूंदो आहे। इहे गांधी जी जे जेके वीचार हुआ, हू चवंदा पंहिंजे स्वास्थ्य ध्यानु रखो, पंधु हलो, कम पंहिंजा पाण करो, कंहिं ते निर्भर न रहियो। त पंहिंजे स्वास्थ्य खे सही करण जे लाइ हू तमामु उपाय पंहिंजे जेके हुननि जी जेके सभाऊं थींदियूं सुबुह जो, हुननि सभाउनि में बि हू इहे ॻाल्हियूं ॿुधाईंदा कि तव्हां पंधु हलो, तव्हां उपवास करो। उपवास माना आत्मबल, आत्मबल माना पंहिंजे दिमाग़ खे ऐं पंहिंजे शरीर खे स्वस्थ करणु।
स्वस्थ शरीर स्वस्थ दिमाग़ असांजे हिन आंदोलन खे अॻिते वधाईंदो। त गांधी जी हमेशह इहे चईंदा कि असां पंहिंजे स्वास्थ्य खे ध्यानु रखूं। हू व्यसननि जे ख़िलाफ़ हुया, जेके असां ॾिसंदासीं ओॾी महिल जेके बि कुझु माण्हू जेके नशे जा आदी हुया, हू चवंदा कि हीउ नशो तव्हांजे शरीर जो नाश थो करे, तव्हांजे शरीर जो त नाश थो करे, तव्हांजे परिवार जो सर्वनाश थो करे, पंहिंजे समाज जो सर्वनाश थो करे। तव्हां बीमार कोन था थियो, तव्हांजो परिवार बीमार थो थिए, असांजो समाज बीमार थो थिए। त पंहिंजे पाण खे स्वस्थ रखण लाइ, पंहिंजे परिवार खे स्वस्थ रखण लाइ, पंहिंजे समाज खे स्वस्थ रखण लाइ असांखे पंहिंजे शरीर जो ध्यानु रखणु तमामु ज़रूरी आहे। हुनजा हू तमामु साधन ॿुधाईंदा, उपवास बि हू पंहिंजे पाण हू चवंदा, माण्हू चवंदा तव्हां ही आमरण अनशन ऐं उपवास में फ़र्क़ु कंदा, साफ़ फ़र्क़ु कंदा। चवंदा आमरण अनशन त मां पंहिंजी मांग जे लाइ करां थो ऐं उपवास मां पंहिंजे निजी पाण जे लाइ करां थो, ताकि मां हुनखे अंगीकार करे पंहिंजे मस्तिष्क खे स्वस्थ करे सघां। गांधी जी त ख़ुदि इन रस्ते ते हली करे जेके बि उन्हनि सां गॾु हलंदा हुआ उन्हनि खे सेखारींदा हुआ, पर पहिरीं पाण हू ईअं कंदा हुआ ऐं पोइ उन्हनि सां गॾु जेके हलंदा हुआ त उहे बि हिन में सुठो सम्झंदा हुआ ऐं उहो बि उन्हनि खे अपनाईंदा हुआ। हाणे असांखे तव्हांखे मां विच में रोकण जी कोशिशि कंदुमि कि जॾहिं असां हीउ ॾिसूं था कि हू कीअं, तव्हां तमामु सुठी ॻाल्हि कई कि हू पंहिंजे पाण ते लागू कंदा। तव्हां ॾिसंदा कि जॾहिं हू बैरिस्टर हूंदा, एतिरा शाही कपिड़ा पाईंदा, हिकु जॻह ते हू विया, हुननि ॾिठो कि 5-6 जेके असांजी माताऊं भेनरूं आहिनि हुननि खे तन ढकण लाइ बि कपिड़ो कोन्हे। हू चवनि था जॾहिं हिंदुस्तान जी आम आवाम खे पाइण लाइ कपिड़ो कोन्हे, खाइण लाइ रोटी कोन्हे, त मूंखे कोई हक़ कोन्हे कि मां ही कपिड़ा पायां। हुननि खां पोइ हू ताउम्र हिकु धोतीअ में गुज़ारे सघी ऐं चाहे केतिरो बि मौसम हूंदो, गांधी जी हुन सिद्धांत से अटल रहिया। मां सम्झा थो अॼु असां जॾहिं ॾिसूं था असांजे समाज खे, त असांखे केतिरी ज़रूरत आहे कि असांजे समाज जा जेके ग़रीब वर्ग जा माण्हू आहिनि हुननि जी मदद जे लाइ असां कुझु करूं। त हाणे असांखे असांजी नई टहीअ लाइ तव्हां छा संदेश ॾींदा? असां अॼु हेॾा वीचार ॿुधासीं गांधी जी जा ऐं असां हली बि रहिया आहियूं, असांजो सिंधी समाज बि उन्हनि ते हली रहियो आहे। असांजी नई टही उन ते हले ऐं पंहिंजे समाज खे ऐं देश खे अॻिते वधाए, इन लाइ तव्हां असांजी नई टही खे छा संदेश ॾींदा? ॾिसो प्रिया जी, नई टही हिकु अहिड़े मुश्किल दौर में आहे जिते असां पंहिंजी भाषा जो, पंहिंजी ॿोली जो, पंहिंजे रोज़गार जो संकट असांजे साम्हूं आहे। असांजो ॿार 6 कलाक अंग्रेजी तो पढ़े स्कूल में, 6 कलाक मोहल्ले में हिंदी पियो ॻाल्हाए। पंहिंजी मातृभाषा सां जुड़ण जे लाइ कीअं करे हू हुनजे लाइ हुनखे जेका स्वाध्याय जी जेका पद्धति गांधी जी आहे, जेका पढ़ण जी पद्धति आहे, उहा हुनखे स्वीकार करणी पवंदी। न केवल ॿारनि खे, नई टहीअ खे, बल्कि असांजे माता पिता, असांजे समाज जे माण्हुनि खे बि, ताकि असां हुन स्वाध्याय खे पंहिंजे पाण खे सिद्ध करणो, पंहिंजे पाण खे साधने जी जेका प्रवृत्ति आहे उहा असांजी नई टहीअ खे अपनाइणी पवंदी। तॾहिं असां गांधी जी जे जेके बि वीचार आहिनि हुननि खे न केवल लागू कंदासीं पंहिंजे पाण ते, पंहिंजे परिवार ते, पंहिंजे मोहल्ले ते, पंहिंजे समाज ते, पंहिंजे देश ते, बल्कि उनखे असां अॻिते बि वधाईंदा वेंदासीं। ऐं नई टहीअ जी तमामु वधीक ज़िम्मेदारी आहे, छोकी असां सॼी दुनिया जा जेका हालात ॾिसी रहिया आहियूं, असांखे अहिंसा जी ज़रूरत आहे, असांखे स्वाध्याय जी ज़रूरत आहे, असांखे पंहिंजे पाण खे साबित करण जी ज़रूरत आहे, पंहिंजे पाण खे असांखे पंहिंजी जड़नि सां जुड़ण जी ज़रूरत आहे। जॾहिं असां हीउ सभु कमु करण जी कोशिशि कंदासीं त असांखे हिकु ई शख़्स यादि ईंदो, महात्मा गांधी। हुननि जा वीचार असां ॿुधंदासीं, हुननि खे पढ़ंदासीं, हुननि खे लिखंदासीं, हुननि खे सम्झंदासीं ऐं हुनखे पंहिंजे जीवन में उतारंदासीं, त मां सम्झां थो कि नई टहीअ में का कमी कोन रहंदी कि हू महात्मा गांधी जी हिकु सच्चा फॉलोवर्स जेके चईंदा आहिनि, सच्ची पीढ़ी साबित थींदी। सुठो संदेश तव्हां असांखे ॾिनो। तव्हां अॼु हिन विषय ते असां सां जुड़ी रहिया हुआ। तव्हांजो घणो घणो धन्यवाद। महिरबानी।